नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं तव्हां खे अहम ख़बरूं खिपरो मां जिते नारा केनाल में ॿुॾी फोथियल ॿिनि पुरितनि मां मुहर्रम हिंगोरो जो लाश ॿिनि ॾींहंनि जी मुसलसल ॻोल्हा बाद मिली वियो आहे। तव्हां खे ॿुधाईंदा हलूं 2 ॾींहं अॻु नारा केनाल में विझंदे पुरियत लालियो गुजो ऐं महरम हिंगोरो ॿुॾी फोथी विया हुआ, जंहिंमां महरम हिंगोरो जो लाश 2 ॾींहंनि जी मुसलसिल ॻोल्हा बाद मिली वियो आहे। खिपरो मां तव्हां खे ख़बर ॾिनी पिया नारा केनाल में ॿुॾी फोथियल ॿिनि पुरियतनि मां महरम हिंगोरो जो लाश मुसलसिल ॻोल्हा बाद मिली वियो आहे। 2 ॾींहं अॻु नारा केनाल में विझंदे पुरियत लालियो ऐं महरम हिंगोरो ॿुॾी फोथी विया हुआ। खिपरो मां खे ॿुधाई पिया नारा केनाल में ॿुॾी फोथियल ॿिनि पुरियतनि मां महरम हिंगोरो जो लाश 2 ॾींहंनि जी ॻोल्हा बाद मिली वियो आहे। नारा केनाल में ॿुॾी फोथियल ॿिनि पुरियतनि मां मुहर्रम हिंगोरो जो लाश 2 ॾींहंनि जी मुसलसल ॻोल्हा बाद मिली वियो। 2 ॾींहं अॻु नारा केनाल में विझंदे पुरियत लालू गुजो ऐं मुहर्रम हिंगोरो ॿुॾी फोथी विया हुआ। खिपरो में नारा केनाल में ॿुॾी फोथियल ॿिनि पुरियतनि मां मुहर्रम हिंगोरो जो लाश 2 ॾींहंनि जी मुसलसल ॻोल्हा बाद मिली वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं खिपरो मां आवाज़ जे रिपोर्टर असद शाह खां। असद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल गज़ाला, खिपरो वेझो नारा केनाल में 2 ॾींहं अॻु ॿुॾी फोत थी वियल नौजवान जेके हुआ उन मां हिक जो लाश त मिली वियो हो, बाक़ी हिक जो लाश जेको महरम हिंगोरो हो उनजो मुसलसल ॻोल्हा खां पोइ अॼु 2 ॾींहंनि खां पोइ उनजो लाश मिली वियो आहे। लाश जेको आहे उन में वारसनि जो चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया पारां को बि ताउन न कयो वियो, जॾहिं त जेके वारस आहिनि या मक़ामी तौबा आहिनि उन्हनि पंहिंजी मदद पाण कया, लाश ॻोल्हे वरितो आहे। लाश जेको आहे उहो घर पहुचायो वियो आहे। लाश घर पहुचण बैदि वारसनि में जेको आहे उहो को रहमत आहे। ठीकु आहे असद, वरी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां घटि